تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ग्रुप जा सभई दोस्तों साथियों, छा हाल आहे? अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला तव्हां सभिनीनि खे ख़ुशि ऐं आबाद करे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फ़रमाए, क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए, कुफ़्र शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, ग्रुप में अदा शाहिद हिकु क़ुरान शरीफ़ जी आयत मोकिली आहे ऐं फ़रमायूं त इहो मूं ॾे हिकु शीअ मोकिलियो आहे ऐं उन में लिखियलु आहे व इन मिन शिअतिही ल इब्राहीम। सो चए थो ॾिसो हिते शीअनि जो ज़िक्र थियलु आहे। साईं शीओ लफ़्ज़ अची वियो त हाणे का वॾी ॻाल्हि कान्हे का, पर असुलु जेका ॻाल्हि आहे, जेको असुलु मक़सदु आहे उनखे पेश कजे न। हीअ उहो मिसाल आहे जो हिकिड़े साथी मूंखे चयो त साईं हीअ जेके उमिरे जे वीज़े ते अचनि था पोइ अची हिते हज था कनि, सो इन्हनि जो हज कोन थो थिए क़बूल, इहो धोखो था कनि नऊज़ बिल्ला अलाह ताला सां। मां चयो साईं थोरो ॿुधायो त सही, उहो अलाह सां धोखो कीअं था कनि ऐं इन्हनि जो हज छो नथो थिए, थोरी वज़ाहत त कयो। चई साईं उहो जेको असां हज ते वेंदा आहियूं पोइ पढ़ंदा आहियूं लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत लक वल मुल्क। हाणे इन जो असुली जेको सही तर्जुमो इहो आहे त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, ए अल्लाह असां हाज़िर आहियूं, मुंहिंजा रब हाज़िर आहियूं, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, अल्लाह असां हाज़िर आहियूं, तुंहिंजो को शरीक कोन्हे को, इन्नल हम्दा वन निअमत, सभई तारीफ़ूं तुंहिंजे लाइ, सभई नेमतूं तुंहिंजियूं आहिनि, लक वल मुल्क, इहे सभई तुंहिंजे लाइ आहिनि, वल मुल्क, ऐं बादशाही बि तुंहिंजी आहे। हिते मुल्क मां मुराद बादशाही, हिन में जीअं असांजी ज़बान में बि चवंदा आहिनि भाई हीअ मुल्क, हीअ बादशाही, हीअ मुल्क असांजो आहे, हीअ बादशाही असांजी आहे, असुल माना इहा आहे मुल्क। पर हुन भाऊ मूंखे जेको तर्जुमो ॿुधायो उहो सिराइकी ॻाल्हाईंदड़ हुयो। पोइ हुन चयो साईं असां इहे जेके हाजी आंदे आहिनि अलाह सन अलाह नालो वाइदा करे ॾियनि त असां हज करेसूं वल मुल्क मोटसूं। अस्तग़फिरुल्लाह। सो चई सही असां उहो वाइदो था कनि त वल मुल्क मोटसूं, पर उहो मोटनि कोन था, सो इन करे हिन जो हज कोन थो थिए। मां चयो ख़ुदा जा ॿारहा किथां जी ॻाल्हि किथे वेंदा तर्जुमो कयो, पंहिंजो हथरातू ॾंडो ठाहियो, माना ॾंडे ठोक ॻाल्हियूं न ठाहियो, अलाह तव्हांखे हिदायत ॾे। सो हिन जो तर्जुमो हीअ आहे, तव्हां किथे था ॿुधायो त हीअ अरबी आहे, कोई सिराइकी थोरी आहे जो तव्हां सिराइकी था कयो। सो साईं वरी ईअं ई हिकिड़े हनफ़ी सां तरावीहनि ते मुनाज़रो थियो, ईअं उन्हनि खे सम्झायां पियो त बाबा तरावीह मसइलो छा आहे त तव्हां केतिरो बि पढ़ो, उहा तव्हांजी मर्ज़ी, ॿ रकातूं करे केतिरो बि पढ़ो, नफ़ली इबादत आहे, पर असुल जेका आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 11 रकातूं साबित आहिनि। त चई पोइ साईं असुल तव्हां ॻाल्हि खे सम्झो छो नथा, सिधी ॻाल्हि लॻी पई आहे, तव्हां मञो कोन था। मां चयो सिधी ॻाल्हि की आहे, को क़ुरान में ॾेखार, को हदीस में ॾेखार। चई साईं नालो छा अथनि तरावीह, त हू 100 सिधा लॻा पिया आहिनि। अस्तग़फिरुल्लाह। त मां हुनखे चयो बाबा जेकॾहिं हीअ अरबी आहे, को सिंधी थोरी आहे, तरावीह थो करीसि, त हाणे त 20 आख़िर लफ़्ज़ आहे त भला 20 रकातूं आहिनि। मां चयोसीं भला ठीकु आहे तुंहिंजी ॻाल्हि अॻिते। पोइ हीअ त थियो सिंधी में, सिंधी वारनि जे लाइ तरावीह सम्झो 20 रकातूं। पोइ हीअ जेको उर्दू ॻाल्हाइण वारा आहिनि उहे छा कनि, तरा 20 सो 20 कनि। जे इंग्लिश ॻाल्हाइण वारा आहिनि उहे छा कनि, तरा 20 नऊज़ बिल्ला। सो मां चयो किथां वारी ॻाल्हि, तव्हां किथे पिया था फिट कयोसि। तरावीह मां मुराद आहे राहत, यानी सुकून सां, आराम सां, त उन जी ॻाल्हि खे तव्हां वरी पेश था कयो तरावीह, आख़िरी लफ़्ज़ 20 आहे त 20 रकातूं। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हीअ बि उहा ॻाल्हि था कनि त हिते जेको लफ़्ज़ आहे व इन मिन शिअतिही ल इब्राहीम, हीअ सॼो वाक़ियो शुरू खां पढ़िजे त ॻाल्हि सम्झ में ईंदी। अलाह साईं फरमाए थो, हीअ पोइ हिते नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। अलाह फरमाए थो व नज्जैनाहु व अहलहु मिनल करबिल अज़ीम, असां नूह अलैहिस्सलाम खे हुनजे अहल औलाद खे हिन वॾी ॿोॾ खां महफ़ूज़ कयो। त हीअ सॼो वाक़ियो अचे थो त व इन्नहु मिन इबादिनल मुमिनीन, हू असांजे मोमिन बाननि मां हुयो। सुम्मा गरक़नल आख़रीन, ॿियनि सभिनीनि खे असां ग़र्क़ करे छॾियो, बाक़ी नूह अलैहिस्सलाम खे उन जे आल खे बचायोसीं। पोइ अॻिते अलाह फरमाईंदो व इन मिन शिअतिही ल इब्राहीम,
ऐं उन जे ई टोले मां उन जी जमायत मां उन जी गिरोह मां इब्राहिम अलैहिस्सलाम हो, यानी नूह अलैहिस्सलाम बि पैगंबर आहे, ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾियण वारो आहे। त अहिड़े तरीक़े सां इन ई टोले मां इन जमायत मां इब्राहिम अलैहिस्सलाम बि आहे। शिया मां मुराद आहे टोलो, गिरोह, पर ही उनखे फिट था कनि त न हिन मां यानी मुराद आहे जेके ही अॼुकल्ह जा शिया आहिनि उन मां ही मुराद इहो था कनि। त असां पोइ उन्हनि साथियुनि खे पुछा कंदासीं त पोइ साईं ही जेको अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में सूरत रूम में आयत नंबर 32 में अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह फरमाए थो मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु वअक़ीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन। अल्लाह ॾे लाड़ो कंदड़ थियो ऐं अल्लाह खां डिॼण वारा थियो, अल्लाह खां डिॼो ऐं निमाज़नि खे क़ाइमु कयो ऐं मुशरिकनि मंझां न थियो, मुशरिकनि मंझां न थियो। पोइ अॻिते अल्लाह उन्हनि मुशरिकनि जी वज़ाहत थो करे, मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम, जिन्हनि पंहिंजे दीन खे टुकड़ो टुकड़ो कयो, वकानू शिया, ऐं उहे शिया हुया, उहे शिया हुया, माना शिया थिया। माना अल्लाह उन्हनि मुशरिकनि खे थो चए शिया। त अगरि इन मां शिया तव्हां लफ़्ज़ मुराद वारो वठो था पंहिंजी जमायत, पोइ अल्लाह ताला फरमाए थो उहे मुशरिक हुया, उहे टोला टोला थी विया। असुल ॻाल्हि हिते आहे की इहे टोला टोला थिया। अल्लाह फरमाए जेके पंहिंजे दीन में तफ़र्रुक़ा कयूं ऐं टोला टोला थी विया, जमायत जमायत थी विया। पर अगरि ही उन मां पंहिंजी शिया ॻाल्हि वठनि त पोइ त सही, हिते अल्लाह त मना थो करे। अल्लाह फरमाए थो मुशरिकनि मंझां न थियो। उहे कहिड़ा मुशरिक आहे जिन्हनि पंहिंजे दीन में तफ़र्रुक़ा पैदा कयो, वकानू शिया, ऐं पोइ उहे शिया थिया। अल्लाह त जल्द थो करे। ऐं अॻिते अल्लाह फरमाए थो कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून, ऐं हर टोलो पंहिंजी ॻाल्हि में ख़ुशि लॻो पियो आहे। सो साईं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो सूरत रूम आयत नंबर 32 में आहे। वरी अॻिते अचो, अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में सूरत मरियम आयत नंबर 69 में फरमाए थो, पहिरें त अल्लाह साईं 68 में फरमाए थो, फ़वरब्बिक लनहशुरन्नहुम वश्शयातीन थुम्म लनुहदिरन्नहुम हौल जहन्नम जिसिया। अल्लाह साईं फरमाए थो त तुंहिंजे रब जो कसम त असां इन्हनि सभिनीनि खे ऐं शैताननि खे सभिनीनि खे गोॾनि भर जहन्नम ते पेश कंदासीं। थुम्म लनंज़िअन्न मिन कुल्लि शीअतिन, पोइ असां हर माना टोले खे, हर शीए खे अलॻि कंदासीं। अय्युहुम अशद्दु अला रहमान इतिया, जेके रहमान यानी रब जा नाफ़रमान हुया, सरकश हुया। हाणे हिते बि लफ़्ज़ जेको शीओ आयो आहे उहो किथे छाजे लाइ आयो आहे? उहो जेके नाफ़रमान आहिनि उन्हनि जे लाइ आयो आहे। त हाणे त असां उन्हनि शिया हज़रात खे चवंदासीं, पोइ हिते त अल्लाह ताला तव्हांखे त नाफ़रमाननि में शुमार थो करे अगरि तव्हां इन मां शिया था वठो। हाणे वरी अॻिते अचो, अॻिते अल्लाह ताला सूरत अनआम में आयत नंबर 159 में फरमाए थो, इन्नल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम वकानू शिया, जिन्हनि पंहिंजे दीन खे टोलो टोलो कयो ऐं शिया थिया। लस्त मिनहुम फ़ी शैइन, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो उन्हनि सां को वास्तो कोन्हे को। हाणे काॾे वञूं? हाणे हिते त शीयनि जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजा महबूब तुंहिंजो उन्हनि सां वास्तो ई कोन्हे जिन्हनि पंहिंजे दीन खे टोला टोला कयो ऐं यानी दीन में तफ़र्रुक़ा पैदा कयूं, फ़र्क़ इख़्तिलाफ़ कयूं ऐं शिया थिया। सो मुंहिंजा भाउ, इहे आयतूं मां अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾे मोकिलियूं, लिखत में बि आहिनि, पढ़ी बि ॿुधायूं आहिनि। सो उन्हनि दोस्तनि खे वञी ॿुधायो, चयो जेकर इन लफ़्ज़ शिया मां तव्हां पंहिंजो शिया मुराद था वठो त पोइ त तव्हां क़ाबू लॻा पिया हो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो इन्हनि खां बचो, शिया न थियो। ऐं अल्लाह फरमाए थो इन्हनि शीयनि खे सभिनीनि खे मां यानी गोॾनि भर जहन्नम ते पेश कंदुसि। हालांकि असां इहा ॻाल्हि था कयूं, उन्हनि मां ही शिया मुराद न आहिनि, असां सिधी ॻाल्हि था कयूं, हुननि वांगुरु असां हराम पाई न कंदासीं, सिधी ॻाल्हि। त इन मां मुराद जेके नाफ़रमान टोला आहिनि उन्हनि जे बारे में क़ुरान शरीफ़ जी आयतूं ऐं उते लफ़्ज़ शिया इस्तेमालु थियो, यानी टोला, जमायत या गिरोह। पर हीअ अगरि पाण ॾे फिट था कनि त पोइ त सुक लॻा पिया आहिनि। पोइ चओ त पका ई पका क़ुरान में लिखियलु आहे त शिया काफ़िर आहिनि, शिया मुशरिक आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे गोॾनि भर जहन्नम में पेश कंदो। सो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला शायद इन्हनि जहालत वारे यानी अमल खां महफ़ूज़ फरमाइजो, पंहिंजी मर्ज़ी ते ऐं पंहिंजी ॿोली ते
क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो करणु ऐं पेश करणु। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं फ़िरका वारियत ऐं कुफ़र शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।